एटम छा आहिनि। एटम उहे सिरूं आहिनि जिन मंझां हर शइ ठहियलु आहे। तव्हां मां वण एतिरे क़दुरु जो हवा जेका असां साह तौरु खणूं था, तव्हां एटमनि खे ॾिसी नथा सघो, छाकाणि त उहे तमामु नंढड़ा आहिनि। हिन जुमिले जे आख़िर में अजब जी निशानी, टुबके खे आख़िर ताईं फैलाइण सां 10 मिलियन एटम मिलंदा। जेकॾहिं हिकु एटम ॾिसी सघो था, बेशक तव्हांखे इंतिहाई अजीब शइ महसूसु थींदी। उहे का तमामु घणी मवाद मां ठहियलु न आहिनि। असुल में उहे त ज़रे घटि सॼा सारा ख़ाली जाइ आहिनि। हिकु एटम जे मर्कज़ में मादे जो हिकु पितकड़ो ज़रो दाग़ आहे जंहिंखे न्यूक्लियस सॾिजे थो, ऐं उनजे चौधारी जीअं सिज जे चौधारी असांजा ग्रह आहिनि, मादे जा वेतर पितकड़ा ज़रड़ा हूंदा आहिनि जिन खे इलेक्ट्रॉन चयो वञे थो। पर न्यूक्लियस ऐं इलेक्ट्रॉन जे विच में तमामु घणी ख़ाली जाइ हूंदी आहे। उनजो मतिलबु त तव्हां ऐं आऊं जीअं त असां एटमनि जा ठहियलु आहियूं, घणो करे ख़ाली जाइ आहियूं। असुल में एटमनि जे अंदरि एॾी ख़ाली जाइ हूंदी आहे जो जेकॾहिं तव्हांखे दुनिया जे सभिनी माण्हुनि जे सभिनी एटमनि मंझां सॼी ख़ाली जाइ कढणी पए त उहे हिकु मैकब क्यूब खंड जे मिक़दार जेतिरा थींदा। तस्वर कयो, सॼी इंसान ज़ात हिकु क्यूब मैकब खंड जे हजम साइज़ जेतिरी थी वञे। गौर करियो, उहो केॾो न इंतिहाई ॻरो खंड जो दाणो हूंदो। एटमनि जे बारे में हिकु ॿी ॻाल्हि, उन्हनि जा 92 मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था। कुझु ॿिया क़िस्म आहिनि जेके फितरत में वजूदु नथा रखनि, पर साइंसदान ठाहिया आहिनि। ईअं जीअं तव्हां लीगो सिरनि प्लास्टिक जा ठहियल टुकड़ा जिन सां ॿार मुख़्तलिफ़ शयूं ठाहींदा आहिनि, जीअं मुख़्तलिफ़ गॾप सां हिकु घर या हिकु कुतो या हिकु ॿेड़ी ठाहे सघूं था, तीअं एटम मुख़्तलिफ़ ॻंढापनि में गॾिजी हिकु गुलाब या हिकु वणु या हिकु नओं ॼावल ॿार ठाहीनि था। असीं सभु एटमनि जो मेड़ आहियूं। असीं सभु हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहियूं, छाकाणि त असां सभु एटमनि जा मुख़्तलिफ़ ॻंढापा आहियूं।